खबर तमाम शहर के नाज़रीन रतोदर में एशिया के अज़ीम लीडर मोहतरमा बेनज़ीर भुट्टो की 14 वर्सी के हवाले से तैयारियों उरूज ते आहिनि। पाकिस्तान पीपल्स पार्टी तरफा तैयारियों जारी आहिनि। गढ़ी खुदाबख्श भुट्टो में शहीदन के आखिरी आरामगाह समेत रोड रस्तन पेन फ्लैक्स और पार्टी के परचमन से सजायो वियो है। ॾिसो था अब्दुल हफीज़ जलबानी की यह रिपोर्ट। शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो की 14 वर्सीअ के हवाले से गढ़ी खुदाबख्श भुट्टो में तैयारियों जारी हैं। उन हवाले से पाकिस्तान पीपल्स पार्टी ज़िलो लाड़काना जनरल सेक्रेटरी एजाज अमन लिगारी साहब जन से ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि जो छा चवणु। बेनज़ीर भुट्टो साहब के सलाम पेश करण लाइ उनजा अक़ीदतमंद उनजा वर्कर जानसार ऐं पाकिस्तान जो अवाम पर मां त ईअं चवंदुमि त हिते हर साल वांगुरु हिन साल बि दुनिया के कुंड कुर्श खां माण्हू मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहब जे 14 योम शहादत के मौके ते 27 दिसंबर ते गॾु थींदा ऐं मोहतरमा के सलाम पेश कंदा। मोहतरमा जूं कुर्बानियूं लाजवाल कुर्बानियूं आहिनि मुल्क जे लाइ, पाकिस्तान जे अवाम जे लाइ, मुस्लिम उम्मा जे लाइ। ऐं उन ॾींहं खे कॾहिं बि नथो विसारे सघिजे। उन ॾींहं खे यादि करण जे लाइ ऐं मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहब जी उन तिरंगे झंडे के बुलंद करण लाइ उन मिशन के वधाइण जे लाइ पार्टी जो चेयरमैन बिलाल भुट्टो ज़रदारी साहब पिणु खिताब कंदो, जेको मुस्तक़बिल जो लाइमल पिणु ॾींदो त मुस्तक़बिल में पाकिस्तान पीपल्स पार्टी जो जेको प्रोग्राम आहे उहो बि ॾिनो वेंदो। उन सिलसिले में हिते इंतज़ामात तव्हां ॾिठा आहिनि त मुकमल थी चुका आहिनि ऐं भरपूर असांजूं तयारियूं आहिनि। ऐं सिंध मां त लखनि जी तइदाद में, पर मां सम्झां थो पूरे पाकिस्तान मां जेके हिन वक़्तु ताईं जिन राब्तो कयो आहे त पाकिस्तान मां लखनि जी तइदाद में माण्हू जेको आहे हिते अचण ईंदा ऐं पंहिंजे पार्टी जे लीडर पंहिंजी शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहब खे सलाम पेश कंदा। कैमरा टीम सां गॾु अब्दुल हफीज़ जलबानी, अवाम जो सहारो न्यूज़।